सही जी नाज़रीन, हींअर असां वटि फैज़गंज जी तमामु बहितरीनु शाइर ख़ामोश ख़लील मौजूदु आहे। अचो त साईं सां कचहरी कयूं ऐं हाल अहिवाल वठूं। साईं असांखे ॿुधाइजो त शाइरी जेका आहे उहा कॾहिं खां वठी शुरू थी आहे? साईं मां शाइरी 1990 खां शुरू कई आहे। रेडियो ते मुतासिर थी विया जेका वॾा वॾा शहर खैरपुर जा हैदराबाद जा ॿुधंदो रहंदो, उन खां पोइ मां वरी शाइरी शुरू कई। शाइरी जेका आहे सा दर्द खां शुरू थींदी आहे या ईअं बि शौक़ सां मन कंदो आहे? साईं शाइरी त हमेशह दर्द खां ई शुरू थींदी आहे। जेके दिलि में दर्द हूंदो उहो ई शाइर थी सघे थो। जेके अंदरि उद्दमा हूंदा आहिनि उहो ई शाइरी करे सघे थो। ऐं शौक़ सां बि शाइरी करे सघिजे थी। शाइरी जा मुख़्तलिफ़ रूप आहिनि, उहो जंहिं क़िस्म जंहिं माण्हू करे। अच्छा साईं, फैज़गंज में काफ़ी अहिड़ा ॿिया बि सुठा सुठा शाइर आहिनि। तव्हांखे उन्हनि फैज़गंज वारनि शाइरनि में कहिड़ो शाइर तव्हांखे वधीक पसंदि आहे? साईं असांखे फैज़गंज जे तालुके में जेके असां मशहूरु शाइर आहिनि, साईं सियाल अयाज़ साहिबु ऐं हिन खां सवाइ मुंहिंजो भाउ समी शेरा ऐं हिन खां सवाइ असांजो प्यारो साईं गफ़ूर चांग हुयो। ऐं अरसे में रेडियो खैरपुर ते तमामु बहितरीनु गज़ल पढ़ंदो, चौसठा पढ़ंदो। शाइर लाइ छा वसी मुताले जी ज़रूरत हूंदी आहे? बिल्कुलु साईं, शाइर जेको शाइरी करणु चाहींदो उनखे मुख़्तलिफ़ किताब माना जेके अदब वधीक जेकॾहिं शाइरी जे शौक़ु मचे थो त उनखे वधीक मुताले करण जी ज़रूरत आहे। मुख़्तलिफ़ रिसाला पढ़णु, माना जेके अदबी रिसाला आहिनि या हज़ार दास्तान हुया पहिरें, असां उहे घणा पढ़ंदा हुआसीं पंहिंजे वक़्त में। हज़ार दास्तान इबरत मैगज़ीन थियो, इन हिसाब में तमामु घणा हुया। उन मां कुझु असांखे मिलियो, कुझु पिरायोसीं। इन लाइ शाइर खे घुरिजे त वसी जेतिरो मुतालियो करे उनखे वधीक भलो बहितरीनु। अच्छा साईं, और तव्हां जेका तालीम पंहिंजी उहा केसि ताईं पहुचाई आहे? साईं मां हींअर एम एड आहियां। मां पाण प्राइमरी उस्ताद आहियां। उते पंहिंजी करोंडीअ में उते पंहिंजे पढ़ाए निड़ंगे ॿारनि खे इन तालीम नवाज़े रहियो आहियां। इन सां गॾोगॾु मुंहिंजो रेडियो जो तमामु हिकिड़ो दिली शौक़ु आहे। रेडियो हिसाब सां मां तमामु अलाए महिरबानी सुठा दोस्त सुठी माना महिनत सां सुठा एवॉर्ड मिलिया आहिनि, सर्टिफिकेट मिलिया आहिनि। उन हिसाब सां रेडियो ते मूंखे तमामु शौक़ु आहे। तमामु अॼु ताईं सॼे पाकिस्तान में भले किथे बि कहिड़े कुंड में अथव, कहिड़ो रेडियो लिसनर हूंदो तव्हांखे ॿुधाईंदा करोंडी ख़ामोश ख़लील मां चयो। तव्हांजो तख़ल्लुस आहे ख़ामोश ख़लील, तव्हांजो जेको आहे पूरो नालो छा आहे? साईं मुंहिंजो नालो ख़लील रहमान शेर बलोच। मां अदबी लिहाज़ सां हींअर ख़ामोश ख़लील शेर जे नाले सां तव्हांजे अॻियां आहियां। अच्छा साईं, जीअं तव्हांजो तख़ल्लुस आहे ख़ामोश ख़लील, त छा तव्हां ख़ामोश बि हूंदा आहियो या न आम ज़िंदगी में? साईं मां आम ज़िंदगी में घणो मुंहिंजे अॻियां कुझु ॻाल्हाईंदा, मां उन सिर्फ़ु ॿुधण जी कंदो आहियां, ॻाल्हाईंदो घटि आहियां। अच्छा साईं, शाइरी में वज़न ऐं बहर जी केतिरी अहमियत हूंदी आहे? वज़न ऐं बहर जी तमामु घणी अहमियत हूंदी आहे। वज़न बहर जी शाइरी माना पूरो लबा ॾेई सघे, पूरो माना गज़ल जो हिकिड़ो इहो आहे सम्झो मिसाल वठो, गज़ल में पूरो वज़न बहर हूंदो त उहो वाक़ई गज़ल ई चइबो। जे गज़ल बि का ॻाल्हि हेठि मथे हूंदी, कुटल हूंदी, उहो त पूरो गज़ल न थी सघंदो। उन में वज़न बहर लाज़मी हूंदो आहे। अॼुकल्ह साईं गज़ल खे वधीक अहमियत आहे, उहो छाजे करे? गज़ल अॼुकल्ह हर कंहिं पंहिंजे हिसाब सां दर्द में दिलि में जेके दर्द उथंदो आहे, उत्साह उथंदो आहे, उन हिसाब सां उहो वधीक पीड़ाऊं जेके निकिरंदियूं आहिनि उन हिसाब सां गज़ल खे वधीक अहमियत ॾिनी वई आहे। अॼुकल्ह कहिड़ी कहिड़ी सनफ़नि ते शाइरी कई आहे? मां गज़ल ते कई आहे, चौसठा उन ते शाइरी कई आहे। अच्छा तव्हांजी शाइरी करण जो सबबु? असांजे ज़माने जे हिसाब सां शाइरी करणी पई। इन हिसाब जो त को मूंखे ज़िंदगी में को माण्हू धोखो ॾेई वियो, उनजे पोयां असां पंहिंजा दर्द खणी ज़ाहिर कयासीं। इन सबबु इहो ई आहे। इन करे मां थोरो शाइरी खे उत्साह ॾिनो। मूंखे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे तरफ़ां
तमामु हिकिड़ा मञता अवॉर्ड मिलिया शील्डूं मिलियूं आहिनि उहे तमामु अॼु ताईं मां संभाले रखां थो जिते प्रोग्राम थींदो आहे कहिड़ी बि जाते मूंखे घुराईंदा आहिनि दोस्त मां हलियो वेंदो आहियां साईं कल्ह या 2 ॾींहं अॻु में अव्हांखे असां जॉल में हिकिड़े प्रोग्राम में जेको आहे सो सोशल मीडिया जे ज़रिए अव्हांखे ॾिठो त उते कहिड़े क़िस्म जो प्रोग्राम हो ऐं कीअं विया हुते रेडियो नेटवर्क फेसबुक रेडियो नेटवर्क जॉल जे तरफ़ां मीर अकरम अली तालपुर तमामु सिंध वासियुनि लाइ हिकिड़ो प्रोग्राम रखियो सॼी सिंध जा लिसनर हुते आयल हुआ कंपेयर आयल हुआ प्रोड्यूसर आयल हुआ तमामु सुठा सुठा शाइर आयल हुआ उन्हनि हुते सॼी सिंध जा माना हुते फनकार ॻाल्हाइण में जुड़िजो हुयो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ फनकार हुआ तरह जा फनकार हुआ उते तमामु हर हिकु माण्हू खे माना जेके जंहिं महिनत सुठी कई आहे उनखे शील्ड हुई मञता अवॉर्ड हुआ तॾहिं मुंहिंजो ग़रीब जो नालो हुयो शील्ड में हुयो मञता अवॉर्ड सर्टिफिकेट में हुयो उहो मूंखे मिलियो आहे उनजी महिरबानी जे असांखे माना एॾो क़दुरु इज़त ॾिनी एतिरा सभिनी अॻियां साईं यूनुस बकारी साहिबु जेको सिंध जो हिकिड़ो वॾो नामियारो कंपेयर आहे शाइर आहे सुठो तमामु उन मूंखे पंहिंजे हथनि सां शील्ड ॾिनी साईं सोच टीवी जे ॾिसंदड़नि जे लाइ अव्हां का गज़ल या का काफ़ी असांखे ॿुधायो गज़ल आहे मुंहिंजो जी साईं रूह जी रात आहे दीदार तुंहिंजो रूह जी रात आहे दीदार तुंहिंजो नेण जो ठार आहे दीदार तुंहिंजो मूं त रुॻो चाहियो आहे तोखे दिलबर दिलि जो करार आहे दीदार तुंहिंजो माशाअल्लाह तोखे जॾहिं तो साम्हूं ॾिसां पाण खे नथो संभाले सघां वणंदड़ आहे ॾाढो सिंगार तुंहिंजो जीअण जो सहारो आहे दीदार तुंहिंजो राति ॾींहं तोखे पियो सारियां वह महीने में पियो पाण खे ॻारियां रहंदो आहे ख़ामोश खे ॾाढो इंतज़ार तुंहिंजो मुंहिंजो त सभु कुझु दीदार आहे तुंहिंजो ज़बरदस्त साईं ज़बरदस्त गज़ल बहितरीन गज़ल आहे साईं असांजे सोच टीवी जे ॾिसंदड़नि जे लाइ को पैगाम हा साईं पैगाम इहो आहे त जेके पंहिंजा शाइर आहिनि वधि वधि महिनत कनि मुतालियो कनि अॼु दौर में जेको मुतालियो करणु तमामु लाज़मी आहे बाक़ी कॉपी कल्चर तमामु हींअर आम जाम थी आहे कॉपी कल्चर खां पासो कर साईं कुझु चइबो जो को क्या इंसाफ़ आखां तेरे आवणंदा ॾाढा लाइक़ी ते लिए पावण तमामु बहितरीन असांजो ताल के फैज़न जी मुंहिंजो जी नाज़रीन तव्हां ख़ामोश खलील साहिब जो तालीम ॿुधो हुन असांखे पंहिंजे शाइरी मां हिकु गज़ल ॿुधाई आहे इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम कंहिं ॿिए शाइर या कंहिं फनकार या कंहिं ॿी हस्ती सां असां कचहरी कंदासीं ऐं उन खां हाल हवालो ईंदासीं मूंखे ॾिना इजाज़त अली चांद सोच टीवी फेस सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन